कीअं तेजस मां आऊं कीअं तेजस मां मुंहिंजा मारू वड़ा पधरे पत तुमन आऊं कीअं तेजस मां आऊं कीअं तेजस मां आऊं कीअं तेजस मां आऊं कीअं तेजस मां मुंहिंजा मारू वड़ा मुंहिंजा सांगी अड़ा पधरे पत तुमन आऊं कीअं तेजस मां मुंहिंजा मारू वड़ा मुंहिंजा सांगी अड़ा पधरे पत तुमन आऊं कीअं तेजस मां नाज़रीन हुकूमती दावन बावजूद थरपारकर ज़िले समेत जेके भी थर जा इलाइक़ा आहिनि उन में हिन वक्त ताईं भी ॾुकार वारी सूरत हाल आहे। हिन वक्त असां जेको आहे उमरकोट जे हिकिड़े ॻोठ जेको मूंधार में बीठा आहियूं जिते हितां जा हिन ॻोठाणनि जा खोड़ सारा मसला आहिनि जिते पाणी पीअण जी का बि सहूलियत कोन्हे। हितां जा जेके स्कूल आहिनि उहे तबाह लॻा पिया आहिनि। हिते जे इलाइक़े वासियुनि सां अचो त ॻाल्हि ॿोल करियो उनजो छा चवणु आहे कहिड़ा हिन सां हिते मसला दरपेश आहिनि। चाचा नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो मोरिंदा। कहिड़ो ॻोठ आहे? मूंधार नोड़ी। कहिड़ा मसला आहिनि हिते? मसला साईं पाणी जो मसलो आहे, तमामु वध खां वधि पाणी जो आहे। पियो ॾुकार आहे, काल साली आहे, हिन में का बि शइ कोन थी मिले। ऐं त ॾुकार जे हिसाब सां वेठा आहियूं। पाणी जी तालीम जी को बि असां वटि न मास्तर जी या पढ़ाई जी का सवारी जी बि का बि रोड जी का बि असांखे सहूलियत कोन आहे। पाणी किथां ईंदो आहे हिते? पाणी असां ईंदो आहे जालूचोरे में वठी ईंदा आहियूं। हितां घटि में घटि न आहे 12 किलोमीटर आहे। केतिरे जो पाणी तव्हां छा पैसनि वारो पाणी था पियो? पैसनि जो न, उठनि ते ई पखालूं भरे उठनि ते उतां आणंदा। की भला इहो पाणी तव्हांखे पूरो थींदो? असांखे पूरो थींदो आहे। ॾींहं जो असीं माना हिकिड़ो ड्रम खपाईंदा आहियूं, उहो 5 ॾींहं 6 ॾींहं उहो पाणी पेट में पीअण जे लाइ। ॿियो कड़वो पाणी आहे, खारो पाणी आहे। हिते खूहनि जी छा पोज़ीशन आहे? जीअं हिकिड़ो हुकूमत चयो त असां टांका ॾिनल आहिनि या टीए में इंतिज़ामिया हिते पाणी पहुचाए थी, उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? साईं पाणी खूहनि जी पोज़ीशन आहे, खारो पाणी आहे। उहो पंहिंजो जेकॾहिं खूह खोटे थो त 3 लख रुपया खपनि था। 3 लख मिस्किन माण्हू किथां आणे सघे उहो खूह ठहे। हिन ॻोठाणनि जो गुज़र सफ़र छा ते आहे चाचा? हिननि जो माल ते आहे, बकरी आहे, ढगी ते आहे, हिन ते आहे, ॿियो को बि गुज़ार कोन्हे। माल में भला के बीमारी वग़ैरह आहिनि? बीमारी आहे, बिल्कुलु बीमारी आहे। मरनि पियूं बुख जे बहाने मरनि पियूं, बीमारी बि आहे। चाचा नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो हामिद आहे। कहिड़ो इलाइक़ो आहे? इलाइक़ो अमरकोट आहे। कहिड़ा मसला आहिनि तव्हांजे हिन ॻोठ में? कहिड़ा मसला आहिनि? मसला असांजे ॻोठनि में कारसाजी जे करे माण्हुनि सां तमामु तकलीफ़ूं आहिनि। माल जूं आहिनि, माल जी खुराक कोन आहे। माण्हू बचड़े वाल किथे पहुची कोन था सघनि, हुननि जो सीधो समारे कोन आहे। ऐं बाक़ी जो असां वटि इहा सुवारी आहे, इन जो असां वटि कोई रस्तो रोड इहो निकिरनि पिया या असांखे पहुतो कोन आहे। हिते तव्हांजे ॻोठनि जा भला ॿार स्कूल वग़ैरह में कीअं वेंदा हूंदा? हिते 8 दाणे हिते आहिनि, पोइ अमरकोट को किथे ख़र्चनि में। हिते असां वटि उहो स्कूल ई कोन आहे, 10 11 तक असां वटि कोन आहे। ऐं हुनखां सवाइ ॿियो जेको असां वटि लाइट आहे, लाइट जो असां वटि को वैल्यू कोन आहे। स्कूलूं ठहियूं पियूं आहिनि, हिननि में को लाइट न, का ॻाल्हि न। ॻोठनि में भला लाइट आहे? ॻोठनि में जेका न ॻोठ जेके आहिनि न असांजा हिते 2 टे पिया आहिनि, हिननि में असां वटि लाइट कोन आहे। कंहिंखे वोट ॾींदा आहियो तव्हां? वोट असीं साईं पहिरें ॾींदा हुआ अरबाब खे, चवण ते ॾींदा हुआ। अजाए असांजे अरबाब आहे, पर हिते पाड़े जे
ऐं ॻोठनि जे करे असां वटि शहीद वटि आधी मांदी असां वञूं था, असांजी सपोर्ट करे थो, को फॾो आहे को फसाद आहे उन्हनि में असां मदद करे थो, असांजी तमामु असांजी इज़त रखे थो ऐं वधीक हुनखे अला इज़त ॾे। ऐं इहे कम तां कोई कोन थो थिए, शहीद वटि एतिरी अञा कोन्हे। पढ़ियल लिखियल छोकिरा आहिनि, हुनखे नौकिरी वग़ैरह मिलियल न? पढ़ियल लिखियल को नौकिरी कोन आहे, को 5 को 10 हेसि तक आहिनि, हुननि खे ड्यूटियूं बूटियूं कुझु कोन आहिनि। दायूं असीं करी करी थका वरा हिन हुकूमतूं जॾहिं 30 साल असां कटिया आहिनि, को ॿुधे असांजी कोयर कोन थो। बाक़ी इहो अझो करूं अलाह खां ओरिया इहो करूं, शहीद वटि वञूं था, वञी 5 मिंट चऊं था साईं असां वटि ज़ुल्म आहे। बाक़ी हिते असांजे इलाइक़े में जेकॾहिं तरक़ी नमूनो हुजे, को बि हुजे त असांजा ॻोठ एतिरा बेगाना कोन थियनि। बेगाना आहियूं, कोई धणी न को साईं। साईं जेके असांजे कारसाली आहिनि ॾुकार उहे रो पाणी जी तकलीफ़ जाम आहे, माल खे बीमारी, हुनजो इलाजु कोन्हे, माण्हू सभु ग़रीब आहिनि हिन इलाइक़े में, माण्हू शाहूकार केर बि कोन्हे, सभु ग़रीब वीचारा आहिनि। ऐं ॿियो त इहो जेको आहे तरक़ीकार कोई कमु कोन्हे, हिन का रोड आहे कोन, बिजली कोन्हे। हीअ जेके 8-9 ॻोठ हिते वेझाई कहिड़ा कहिड़ा ॻोठनि जिते मसइला नहीं? मुंधार आहे, सिलारियो, रामबावा, झूनी मुंधार, हीअ मुला जी धारी, मुला इमाम जी, फतेली, हेॾां वावड़ी, खंगार जी धाणी, समेजे जी, इहे सभु जेके आहिनि 8 ॻोठ 10-9, डाबियो, झूनकी, रायल, इहे जेके हिते माना तकलीफ़ ॾी आहे साईं। इहो हालात आहे, माल खे चढ़ो बि कोन्हे, पाणी बि नथो मिले, कड़ो पाणी। कीअं भला गुज़र सफ़र जा तव्हांजो थींदो हूंदो? साईं बसि अलाह ठाहे पियो, जालूचनि खां पाणी आणो, भिटारे खां आणो, मिंदरे जे पार खां मिठो पाणी पीअण बचनि जे लाइ उतां खां आणूं था। 700 रुपया ॾे पोइ मण वठी था अचो माल जे लाइ, हिकु 800-700, उते 600 में मिले, 500 मिले, हिते 200 हुननि जो किरायो ॾियो। माल जे लाइ खड़ आहे, हिकु जीत आहे, हिकु जो कुझु आहे असांजे चूरी आहे, उहो को वैल्यू कोन आहे। हुनखां सवाइ माण्हुनि जो वैल्यू कोई कोन आहे। पोइ हिते तमामु थियल आहिनि ऐं वधीक त मुंहिंजो रब ॾे बि, इंसानु केतिरो ॾींदो ऐं मदद आहे हिकिड़े ॿिए जी, जेकॾहिं टेम जी जेकॾहिं कोई मथे करी सघनि था, उन्हनि खे अला न्याज़ आहे त उहो करनि था, उहो वधीक आहे। नाज़रीन, हिते जे रवासिन जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणु त असां टोटल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। हिते अगरि जेकॾहिं स्कूल आहिनि त उते उस्ताद न आहिनि। हिते जेको पीअण जे पाणी लाइ ही जेके ॻोठाणा सख़्तु परेशान, हिते 7 जो ॻोठ तइदाद आहे ॻोठनि जो, जंहिंमें पीअण जो पाणी कोन्हे। परे परे जे इलाइक़नि मां पंहिंजे उठनि जे ज़रिए 8 खां 10 किलोमीटर वेंदा आहिनि, उनखां पोइ पीअण जो पाणी खणी ईंदा आहिनि। जॾहिं त हिते किरोड़ रुपयनि जा फंड हुअण बावजूदि, हुकूमती धुर में वेहण बावजूदि हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु हिन खां वोट वठी था वञनि, मगर हिन ॻोठाणनि, हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि खे अॼु ताईं कंहिं पीअण जो पाणी कोन्हे ॾिठो आहे। सिंध टीवी जी टीम जी हिन ॻोठ में पहुती, तो उते ई सूबाई अॻूणो सूबाई सलाहकार जेको अलीम आदिल शेख हुन ॻोठ में जेको पाणी या टैंक खणी पहुतो। अचो उन वाले सां ॻाल्हि ॿोल करियूं, जो छा चवणु आहे सर? थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत तव्हां ॾिठो हूंदो, उते ॾुकार लॻो पियो आहे, पर अॼु हिन ॻोठ में असां आया आहियूं जिते तव्हां पाण हिते मौजूदु, छा सूरत आहिनि ॻोठाणनि जी? ॾिसो, सिर्फ़ु ॾुकार किथे कोन्हे, मिठी में सर्किट हाउस में ॾुकार कोन्हे, बाक़ी सॼे थर में ॾुकार आहे। हिन महिल असां ॻोठ मुंधार में नोड़ियो ॻोठ आहे, हिते त पहुता आहियूं असां, यूसी खोखरो पार, उमरकोट जो इहो यूसी आहे। पर ज़ुल्म आहे त हिते ॾिसो पाणी जी लाइन आई आहे, इलाही परे अची रुकिजी वई आहे। न को पाणी जी लाइन आहे, न को ॿियो पाणी जो बंदोबस्तु आहे, न को ॿियो को अहिड़े तरीक़े सां इन्हनि लाइ मुस्तक़िल बुनियाद ते कमु कयो वियो आहे। अॼु बि हिते बाक़ी उते कराची वेई चवनि था सभु ठीकु आहे, मिठी में चवनि था सभु ठीकु आहे, उमरकोट में चवनि था सभु ठीकु आहे। सभु ठीकु त न आहे न। अॼु इन दौर में ये 10-10 किलोमीटर वञी जेके पखालनि ते उठनि जे मथां पाणी भरे अचनि नथी, पोइ छा आहे, छा बचियो, छा कयो असां? हेॾो सारो असांजा बजट आहिनि। TMAs में टैंकर हिकिड़ो मां ॾिसो, मां न को चंदो वठां, न को भतो वठां, न को खलूं वठां, मां जेकॾहिं इहो टैंकर ज़ाती तौर ते पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी करे मदद सां खणी अची सघां थो। छा सरकार इन्हनि ॻोठनि में इहे मिसकिन इन गर्मी में, इन बदाली में, इन बुख में, इन ॾुकार में जॾहिं माल मरी वियो, इन जो सावक कोन थी, न को विस्कारो थियो, पाणी पीअण जो बि न हुजे, छा सरकार TMA जो नथी ॾेई सघे? छा सरकार इहे पाणी टैंकर नथी पुॼाए सघे? हिते टैंकर पहुतो 10,000 में, मिसकिन माण्हू 10,000 जो टैंकर कीअं भरंदा? जंहिंजी पघार जेकॾहिं कराची में लॻल आहे त सॼो महीनो कमाए त 10,000 रुपया करे, हाणे इन्हनि जो माल ते जो गुज़ारो बि ख़तमु थी वियो। मां सम्झां थो जिते दुख, बदहाली, बीमारी थर में मां ॾिसां पियो, काश इन भिटनि ते इहे वज़ीर अचनि, इहे मुशीर अचनि, इहे वॾी हुकुमरान अचनि, इहे बादशाह अचनि, इन भिटनि ते अची ॾिसनि त इन ज़िंदगी कहिड़ी आहे।
सिर्फ़ु वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमत जूं वॾियूं दावाऊं हुयूं, असां रोडनि जा हिते ॼार विछाया आहिनि, उन खां अलावा तरक़ियाती कमु कराया आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो अॼु हुन ॻोठनि में तव्हां मौजूदु आहियो, हिते स्कूलनि जी पोज़ीशन, हिते न लाइट आहे, न हिते पीअण जो पाणी आहे, न हिते ॿारनि लाइ का अहिड़ी सहूलियत उन्हनि में, तव्हां कीअं पिया ॾिसो हिनखे? हिन ॻोठ में रोड आहे, तव्हां ॾिठो रस्ते में ॾिठो त गाॾी फाती पियूं आहिनि असांजूं, मुंहिंजी पंहिंजी गाॾी फाती आहे, पर छा पोइ पहुची वियो आहे न, गाॾी फाती मां त कोन फाथुसि न, गाॾी फाती को ख़ुदा न ख़ास्ता मरी त कोन्हे वियुसि न, अची सघूं था हिते। ॻाल्हि इहा आहे त रोड रस्ता बि जेके कुझु मिलिया उहो कुझु साल अॻु में मिली आहे, उहो बि असांजो दौरु हुयो। उन खां पोइ स्कूल आहिनि त मास्तर न आहिनि, मास्तर आहे त स्कूल न आहे, डॉक्टर आहे त डॉक्टर डिस्पेंसरी न आहे, डिस्पेंसरी आहे त डॉक्टर न आहे, आहे छा हिते, आहे छा हिते? ॻाल्हि जॾहिं पाणी पीअण जो न हुजे पोइ असां छा उमेदु करे सघूं था? ऐं फेडरल गवर्नमेंट 1 अरब रुपए जो अनाउंस कयो, अञा 1 अरब हिते कोन पहुतो आहे। ॿियो जेको दावो कयूं उते बि हिते कोन पहुतो आहे। अञा इहे मिसकिन मारोड़ा वीचारा थरी असांजा पाणी पीअण ते महरूम थिया वेठा आहिनि, खाइण लाइ कुझु कोन्हे, रोज़गार कोन्हे, मुस्तक़िल रोज़गार बुनियाद ते कुझु कोन्हे, रुगो पाणी जे 10-10 किलोमीटर वञनि। ॿियो हिननि जो बुख माल जो चारो ख़तमु थी वियो आहे, पाण हिननि जो खाइण पीअण लाइ सब्जी तरकारी ख़तमु थी वई, चिभड़ ताईं कोन बचियो आहे हिन वटि, ॿी त छॾियो न, चिभड़ बि कोन्हे, बाजरी बि कोन्हे, चिभड़ बि कोन्हे, छा खाइनि इहे? धाड़ो हणनि कोन था, चोरी कनि कोन था, शरीफ़ आहिनि थरी सभु, छा कनि? ख़ुदकशियूं कनि, 35 ख़ुदकशियूं थी वियूं आहिनि हिते, आपघात इन थर में 35 महीननि में थी वियूं आहिनि। इहे ई कंदा न, जॾहिं बुख हूंदी बदहाली हूंदी, चोरी करे नथा सघनि, धाड़ो करे नथा सघनि, छा कंदा? ज़िंदगी ईअं गुज़ारनि पिया, सोचो त सही ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे। मां चवां थो वज़ीरनि सां, वॾनि सां, जेके सेठियूं वेठा आहिनि, जेके ज़मींदार वेठा आहिनि, जेके पैसे वारा वेठा आहिनि, वॾा साफ़ी बि जेके वेठा आहिनि, अचनि हिते भिटनि ते, रुगो मिठी सर्किट हाउस तवाफ़ न करे वञनि, हेॾे अचनि भिटनि ते, ॾिसो ज़िंदगी केॾी ॾुखी थी वई आहे, छा आहे ज़िंदगी, कीअं था गुज़ारनि, कीअं पंहिंजी ज़िंदगी क्रॉस कनि था, कीअं पंहिंजी ज़िंदगी अॻिते खणी हलनि था। हिते ईंदा पाण हली ईंदा त ख़बर पवंदी त ज़िंदगी केॾी ॾुखी थी वई आहे भिटनि ते, पर रोडनि ते न, रस्तनि ते न, अचनि हिते जिते रस्ता न आहिनि, जिते भिटूं आहिनि, जिते को माल हिननि जो नथो, माना उन माल लाइ पाणी कोन्हे, पाण लाइ पाणी कोन्हे, माल लाइ चारो कोन्हे, पाण लाइ मानी कोन्हे, बचियो छा हिननि वटि? केतिरी आबादी हूंदी थरपारकर समेत हिन उमरकोट ज़िले जी जेके बुनियादी सहूलियतनि खां महरूम हूंदा? तव्हां बि सॼे थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विया आहियो, विज़िट बि कया आहिनि, केतिरी अहिड़ी आबादी हूंदी जेके इन्हनि सभिनी बुनियादी सहूलियतनि खां महरूम? इन्हनि जो सबबु छा आहे? करोड़ रुपया फंड त हूंदा आहिनि हुकूमत वटि। सिचुएशन इहा त 15 लख आबादी थर जी आहे, थरपारकर जी जेकी ॾुकार मुतासिर आहे, 2 लख आबादी उमरकोट जी आहे जेकी ॾुकार मुतासिर आहे, उन खां पोइ अछड़ो थर, पोइ जामशोर जो कोहिस्तान, ठठे जो कोहिस्तान ऐं दादू जो काछो, 25 लख इन वक़्तु मुतासिर आहिनि ॾुकार जा, कुझु आहिनि थर जा, कुझु आहिनि कोहिस्तान जा। हिन खे सरकारी बुनियाद ते रुगो दावा आहे त असां 6 अरब रुपया ॾेई छॾिया। बाबा इहे 6 असांखे ॿियो त अरब नथा नज़र अचनि, ॿिया उहो सऊदी अरब ॾेखारे छॾियो तव्हां, कहिड़ा 6 अरब किथे ॾिना आहिनि? रुगो अनु ॾिनो आहे, हिते 35% त माण्हू लॾे विया आहिनि, उन्हनि जो अनु काॾे वियो, केरु खाई वियो? जेके लॾे विया आहिनि उन्हनि खे केरु थो ॾिसे? इन्हनि खे ठीकु आहे किथे हिकिड़ी अन्न जी बोरी हिननि जे मसइले जो मुस्तक़िल हल न आहे, हिकिड़ी अन्न जी बोरी इन बुख जो इलाजु न आहे, इन हिकिड़ी अन्न जी बोरी इन इफ़लास जो इलाजु न आहे। हिते ठीकु आहे कंहिं में त डॉक्टर आहे, पर जिते डॉक्टर न आहिनि, डिस्पेंसरियूं न आहिनि, मरीज़ मरनि पिया, चमड़ी जा मरीज़ ॻोठनि में इलाही रोलूं पिया असां, चमड़ी जा हिन ॻोठ मुंधार जो समेजो में चमड़ी जी कहिड़ी ख़ौफ़नाक बीमारी तव्हां ॾिठी हूंदी, उहो बि आहे। ॿियनि ॻोठनि वञूं था, ॿारड़ा अंडरवेट आहिनि, बीमार आहिनि, मायूं बीमार आहिनि, अंडरवेट आहिनि, उन्हनि केरु संभालण वारो न, को मेडिकल डिस्पेंसरी तव्हांखे नज़र न आई हूंदी, सॼे रस्ते में को सरकारी टीम फील्ड में कोन नज़र आई हूंदी, न को मिनिस्टर नज़र आयो हूंदो, न को MP फील्ड में नज़र आयो हूंदो, कीअं कमु हलंदो? तर जो हाल जे पुछंदे, मुंहिंजे तर जो हाल जे पुछंदे, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, बरंदड़ा बर जो हाल जे पुछंदे, बरंदड़ा बर जो हाल जे पुछंदे, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो। तव्हां हिते जे
इलाइक़े वासियुनि जा वीचार ॿुधाईंदा। उन खां अलावा अॻूणो जेको सूबाई सलाहकार आहे हलीम आदिल शेख हुन सां गॾु वीचार ॿुधाईंदा। उन सां गॾु हिकु समाजी अॻवान आयल अचो त उन हवाले सां हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त थर जे इलाइक़े में ऐं उन खां अलावा उमरकोट ज़िले जा जेके वारियासी इलाइक़ा आहिनि, जेके खोड़ सारा ॻोठ आहिनि, जेके बुनियादी सहूलियतनि खां मोहरम हिन वक़्तु जेको इंसान खे जेरे रहण लाइ सिर्फ़ु हिकु वधि खां वधि पाणी जी ज़रूरत आहे। हुकूमत पारां दावूं त वॾियूं कयूं वञनि थियूं, मगर हिन ॻोठ जा माण्हू जेके अॼु पाणी जे फुड़े लाइ परेशान आहिनि, हितां तव्हां पाण कैमरा जी अख सां ॾिसी सघो था त उठनि ज़रिए पखाल ज़रिए पाणी खणी पंहिंजे मासूम ॿारनि खे पीआरींदा, जंहिंजे करे खोड़ सारियूं बीमारियूं बि पैदा थियनि थियूं, मगर हुकूमत पारां को बि हिते बुनियादी सहूलियतूं कोन्हनि, न डॉक्टर न। अचो त हुन हवाले सां हितां समाजी अॻवान सां गॾु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा हाजी आपने क्या देखा आज? आपने थर का विजिट किया है, उमरकोट के इलाकों का विजिट किया, क्या सूरत है यहाँ पर? विजिट करने से एंटर होने से पहले ही दूर दूर से एंटर होने से पहले ही दूर दूर से आते लोग, ऊंटों पे भागते हुए दूर दूर दूसरे इलाकों से आते हुए लोग, पानी के लिए तरसे हुए लोग। उसके अलावा यहाँ पे भूख प्यास नादारी मुफलिसी तकलीफ बीमारियाँ और आस लिए लोग के पता नहीं हमारे लिए पानी आ गया, कितने ही दिनों बाद पानी के लिए तरसे हुए भागते हुए लोग। ये क्या कहते हैं, इतना 1 अरब रुपया या कितना रुपया जो हुकूमत इनके ऊपर नहीं लगा रही या इनका जायज़ हक नहीं दे रही, ये यहाँ पे ये देखा कि इनकी हक तलफी की जा रही है। यहाँ लोग भूख इफलास तकलीफ से मर नहीं रहे बल्कि कत्ल किए जा रहे हैं। और ये मकतूल है, इनके कातिल वो लोग हैं जो इनका पैसा खा गए, और वो तमाम भी जो आंखें बंद किए बैठे हैं जानते हुए कि यहाँ क्या सूरत हाल है। यहाँ लोग बुनियादी इंसानी सहूलियात से महरूम, तकलीफ़ों में, इनके लिए सबसे बड़ी सबसे कीमती चीज़ और वाकई महसूस हुआ कि पानी की कीमत क्या है, रोटी के नवाले की कीमत क्या है, यहाँ आके महसूस होती है। एक एक कतरे की कीमत क्या है, जब पानी देखते ही इनके चेहरों पे खुशी आ जाती है। दूर दूर से लोग, दूर दराज इलाकों से लोग ऊँटों पे पानी भर के अपने 10-10, 15-15 किलोमीटर दूर दराज इलाकों में सफ़र करके गए हैं, पानी लेके गए हैं। यहाँ पता चलता है कि पानी की क्या कीमत है। पानी नहीं है, खाने पीने को कुछ नहीं है, बीमारियां हैं, दवाइयाँ नहीं हैं, निगलेक्टेड सेक्टर है। यहाँ बहुत ज़्यादा थरपारकर में लोग तकलीफ़ का शिकार है। यहाँ दुख तकलीफ़ इफलास और हुकूमत की निगलेक्शन सब कुछ ही यहाँ पे देखने को मिला। मसला तो गाह थींदो, अगे माल चारींदा, माल त आई को नुकार वधी वियो सफ़ा बेरार, माल मरे तो माण्हुनि वटि सीधो ई कोन। इहो हाल थी वियो आहे, नुकार वधी वियो बेरार, कुझु चरण कुझु माल न नी है। पानी किथां आणींदा आहियो तव्हां? पानी कड़ुओ आहे, तलाउ में घणो ई पियो आहे, पानी घणो ई पियो, कपिड़ा धोअण न ॿीजनि, पीअण जहिड़ो कोन्हे, माल वीचारो पीए थो, माल पीअंदो। खारो पानी पियो त हिन में के बीमारी वग़ैरह तो कोन्हे थिए? बीमारी कोन्हे, बीमारी थिए थो के सुबह हणाए वरी उथियनि। केतिरे अरसे खां तव्हां हिते वेठल आहियो? वेठे 5-8 में आया, 5-8 न केतिरा साल थिया, 50 थिया, 50 में घटि हुसे, 50 थिया पर पूरा 50 साल थी गया, 5-8 न। 50 साल जे अंदर बि तव्हांखे को रोड रस्तो बि कोन मिलियो आहे? तव्हांखे कुझु कोन मिलियो, कुझु रोड ने रस्तो, बेरार पई आहे, सफ़ाई बेरार बेरार। थर में लुकार कहा थो, तंहिंमें का बि न गाह आहे, न का खाधे पीते जी शइ आहे, का बि शइ कोन्हे। ऐं पाणी मतिलबु कड़ुओ आहे, खारो आहे, अॻे बरसाति पवंदी त कुझु तर मिठा थींदा, हाणे सफ़ा कड़ा खारा आहिनि। पाणी छा तव्हां पैसनि जो था वठो या पाणी तव्हांखे किथां थो अचे? पाणी असांखां अचे किथां पैसनि जो वठूं पियो, टैंक मां ठाहे रखूं था पिया, उधार रुपया करूं पियो, छा करियो। नाज़रीन, उमरकोट ज़िले जे ॻोठ मूंधार वासियुनि जा तव्हां मसला ॿुधाईंदा, हुन जा वीचार ॿुधाईंदा। हीअ जेके बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि, हुन हवाले सां हिकु असां सां गॾु बुज़ुर्ग मौजूदु आहे जेको हितां जेको पाणी आयो आहे तालाब में, उन खां पोइ हितां पखाल ज़रिए उठनि में खणी थो वञे, उठनि ते खणी थो वञे। अचो त हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो। छा चाचा नालो छा आहे तुंहिंजो? कहिड़ा मसला आहिनि भला तव्हांजे ॻोठ में? पाणी तव्हां उठनि ते खणी था वञो, हिते रोड रस्ता कोन्हनि, इन खां अलावा ॿिया कहिड़ा मसला आहिनि? असां वटि पाणी जी सहूलियत कोन्हे, रोड जी सहूलियत कोन आहे, बसि इहो जो हूंदो आहे। ही केतिरा ॾींहं पाणी हलंदो आहे? कहिड़ो ही हाणे छा हिकिड़ी पखल 2 पखल इहो हलंदो 2 ॾींहं या 3 ॾींहं न। हूं जेकॾहिं अॼु त तव्हांखे ही पाणी मिलियो आहे, हूअं आम ॾींहंनि में पाणी तव्हां किथां आणींदा आहियो? असां खूह आहिनि, हुन में पाणी कढंदा आहियूं। केतिरो परे खूह आहिनि? खूह हितां ही दड़े जे परे बसि। हा, हुते भला पाणी खारो आहे या मिठो आहे? खारो आहे। पीअण लाइ तव्हां खारो पाणी इस्तेमालु कंदा आहियो? माल बि पीए त असीं पीअंदो, कुझु कड़ो आहे पाणी घणो। हिन ॻोठ में चाचा रोड रस्ता कोन्हनि, छाजे करे भला? रोड पहिरीं अॻे कोन, हींअर कुझु थोरो थियो आहे, उहो बि साल खनि थियो, कमु अॻिते कमु कोन थो हले।
नाज़रीन हिन वक्त असीं मौजूद आहियूं उमरकोट ज़िले जे ॻोठ करने जे तड़ में। हिते तव्हां पाण ॾिसंदा हूंदो हिते हिकु जेका आहे रिलीफ फाउंडेशन जे तरफ़ां हिकु कैंप लॻाई वई आहे। हिते जा जेके नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके मुख़्तलिफ़ ऐं पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि उन हवाले सां असां गॾु हिकु मासूम ॿारड़ो बीठो आहे। उनजा तव्हां पाण गले जा ॻल ॾिसी सघो था या गले जूं बीमारियुनि समेत जेके मुख़्तलिफ़ पुरसरार बीमारियूं अचो त उन हवाले सां जेको बीमारी में मुब्तला ॿारड़नि सां ॻाल्हि ॿोल करियूं छा चवणा। बाबू तुंहिंजो नालो छा आहे? शौकत। छा थो थिए तोखे? गले में सूर। केतिरे अरसे खां आहे? 10 कहिड़ो ॻोठ आई भला? एक गोठ है करने उतड़। हाँ जी हाँ। ये केतिरे अरसे खां बीमार आहे? ये इन्हें के मना यार तकरीबन 4-5 महीना थी विया ना। जी हाँ। ऐं ॿिनि छोकरनि खे गलियूं बि आहिनि साईं बुखार आहे वग़ैरह ज़ुकाम ये वग़ैरह शग़ैरह जाम आहिनि उन जे करे न डॉक्टर आहे न ॿियो आहे केरु कोन आहे इलाज लाइ बि। हिते पहिरीं भला के डॉक्टरनि जूं टीमूं वग़ैरह पहुतियूं आहिनि? न हिकिड़ी बि कोन अॼु तक कोन पहुती आहे। असां 66 में हिते आया जेसीं ताईं को टाइम हिते कोन आई आहे। न सरकारी डॉक्टर आहे न ॿियो आहे न केरु कोन आहे। केतिरा घर आहिनि भला तव्हांजा हिते जेके नंढड़ा? घर थींदा तक़रीबन 150 घर बस्ती थींदी। कहिड़ी क़ौम जा माण्हू अक्सर करे रहंदा हिते? सभु नोड़ी रहंदा आहिनि साईं। जी हाँ। भला पहिरीं का कैंप वग़ैरह या हुकूमत जे तरफ़ां या हितां जे ॿिए जे तरफ़ां का कैंप वग़ैरह लॻी आहे न? न साईं कोन लॻी आहे कॾहिं बि कोन लॻी आहे। ॿिया कहिड़ा आहिनि मसइला आहिनि ॻोठ में भला ॿियूं कहिड़ी बीमारियूं आहिनि या मसइला आहिनि? बीमारी में कुछ कोन्हे साईं असां वटि पाणी बि कोन्हे ऐं वग़ैरह जेको माल आहे सो बि माना बुख ते आहे का शइ कोन्हे। पाणी असां हितां 11 किलोमीटर ते वठी ईंदा आहियूं जेकॾहिं अगरि 11 किलोमीटर ते न ईंदो आहे त असां हितां खां 45 किलोमीटर उतां खां टकियूं घुराईंदा आहिनि 7,000-8,000 घुरंदियूं किथां खां वठी अचूं असां। उन जे करे असां हाणे हिते ई कड़ो पाणी आहे कुझु कड़ो आहे कुझु तड़ बि सुकी विया आहिनि। हाणे 3 साल थिया आहिनि डुकार लॻो पियो हाणे कहिड़े पासे वञूं। नाज़रीन हिते जे ॻोठ वारनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा इहो ॾिठो हूंदो हितां जा जेके मासूम ॿार आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि जेके पुरसरार बीमारियुनि में मुब्तला आहिनि अचो त हुन हवाले सां हिन ॻोठ जो जेको चङो मुड़ुस सां गॾु अचो हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो छा चवणा। चाचा नालो छा आहे तव्हांजो? नवाब नालो नवाब। कहिड़ा मसइला आहिनि चाचा ॻोठ में? ॻोठ में आहे बुखार पोलियो आहे ॿियो छोकिरो आहे को माना कालरी आई ये जेको आहे जाम आहे। ॿिया उन खां अलावा पाणी पीअण जे लाइ ॿिया के मसइला आहिनि? पाणी पीअण पाणी असां वटि पीअण जो पाणी असां वटि आहे कड़ो पाणी आहे कड़ो पाणी आहे तमामु। न हुकूमत जो इहो चवणो त असां पाणी पहुचायूं पिया। कड़ो पाणी आहे तड़ जो। कैंपूं वग़ैरह पहिरीं के लॻियूं न? कैंपूं कोन लॻियूं आहिनि असां वटि कोन लॻियूं आहिनि। त हिननि ॻोठाणनि जो ॿिया कहिड़ा बुनियादी मसइला आहिनि? को लाइट वग़ैरह जो कोई स्कूल जो कोई अस्पताल जो कोई सिहत जी सहूलियत आहे? असांजे सिहत लाइट कोन आहे असां वटि ॿियो डॉक्टर न आहे असां वटि को हिकु डॉक्टर हुजंदा न हू मंज़ूर न आहे। अस्पताल आहे असां वटि हिकिड़ी मिली आहे लोकल वोट जी पंहिंजी नाज़मन ॾिनी हुन में डॉक्टर कोन थो रहे। ऐं अमरकोट मरीज़ खणी वञूं था अमरकोट में हुते इलाजु कराए वापसि वठी था अचूं। कहिड़ो ज़रियो आहे भला हितां जे माण्हुनि जो गुज़र सफ़र जो? गुज़र सफ़र माण्हुनि में आहे इहो मज़ूरी करनि था वीचारा को मालडो आहे ॿियो आहे मिड़ई मर्त बसरो करनि था माल विकिणी। स्कूल वग़ैरह? स्कूलूं असां वटि हिकिड़ी स्कूल आहे हुन में मास्तर बि कोन आहिनि सरकारी मास्तर बि कोन आहे। असीं पढ़ाऊं था ॿार मदरसे में पढ़ाऊं था ऐं ॿियो स्कूल असां वटि आहे हिकिड़ी आहे हुन में मास्तर वास्तर कोन आहे मिली हिकिड़ी आहे। केतिरे अरसे खां? जारी जगह खां पोइ जेको हले पियो। घणी उमिरि हूंदी ॿार जी? 5 साल आहे 5 साल अथई। भला हिते डॉक्टरनि वग़ैरह खे तव्हां ॾेखारियो न? सभु कुझु कराए छॾियो डॉक्टर हैदराबाद कराची सभु कराए। तव्हां वटि केरु ईंदो आहे भला कोई हिते माण्हू? ईंदो केरु कोन असीं पाण वठी था वञूं शहर हिते को किथे को बि कोई कोन्हे। नाज़रीन हिते जे रवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा ही तव्हां पाण ॾिसो त हिकु नौजवान जेको मासूम ॿारड़े खे खणी वेठो आहे जेका हिनजे ग़ज़ाई खोट सबबु उन खां अलावा जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहे। हितां जे जेका इंतिज़ामिया जी या हुकूमत जी दावाऊं आहिनि त असां जेके ॻोठनि में टीमूं मोकिलियूं आहिनि मगर उहे टीमूं कंहिं बि ॻोठनि ताईं न पहुतियूं आहिनि शहरनि ताईं मौजूदु आहिनि मगर हिन ॻोठनि जा अॼु बि ॿारड़ा जेको पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि। सभु कहिड़ियूं बीमारियूं आहिनि भला हिन ॻोठ में तव्हां कैंप लॻाई आहे? हिते त असीं सुबुह खां अची वेठा आहियूं हिते कैंप लॻाई आहे। हिते घणियूं जेकियूं आहिनि जिल्द जूं बीमारियूं आहिनि ऐं लेडीज़ में जेकियूं आहिनि ग़िज़ा जी खोट जाम आहे जेके जिनजे करे घटि वज़न ॿार पैदा थी वञनि था ऐं टाइम खां अॻु में ॿार पैदा थी वेंदा आहिनि। मायुनि में जेके ख़ुराक जी कमी जे करे खून जी तमामु घटिताई आहे। हिननि जे करे जेको आहे मायुनि में जेको ऐं ॿारनि में बि ॿिन्हिनि में जेके ख़ुराक जी तमामु घणी कमी आहे। ऐं हुनखां अलावा जेकियूं आहिनि दस्तनि जा बि मरीज़ अचनि पिया ऐं जिल्द जा तमामु घणा मरीज़ आहिनि।
हिते कुझु ॿारड़ा असां ॾिठा जिन जा गला जेके सुॼा पिया हुआ ऐं जेके हुन जो आवाज़ कोन पियो, छा मसलो आहे भला, कहिड़ी बीमारी आहे? हिननि खे जेको कुझु ॿार हिननि खे ज़रा विटामिन ए जी कमी आहे, हुननि जे करे जेके हिननि खे गले जी बीमारी थी वेंदी आहे, सोजो थिए, ग्वाइटर जी बीमारी आहे, हुननि खे विटामिन ए जी कमी जे करे, हुननि खे खुराक सही कोन्हे, न्यूट्रिशन जी कमी जे करे जेको घणियूं बीमारियूं थियनि पियूं। इन बीमारी सां भला हिन ॿारनि में साह जी तकलीफ़ थी सघे थी? जी हाँ, इनमें ज़ाहिर गलो जॾहिं सुजी वेंदो आहे त हुनमें साह में बि जेको साह खणण में तकलीफ़ थिए थी, सूर थिए थो, साह में बि उनखे जेके तकलीफ़ थिए थी। तव्हां कैंप लॻाई आहे, ॿारनि खां अलावा जेके तव्हां लेडीज़ खे बि चेकअप कया, तव्हां छा पिया ॾिसो? अक्सर लेडीज़ वॾी उमिरि जूं मायूं जेके उन्हनि खे बीमारियूं आहिनि या नंढड़ा जी पैदाइशी खां करे इन्हनि माण्हुनि में अञा ताईं ग़िज़ा जी खोट आहे, अञा बीमारियुनि में मुब्तला आहिनि। हिननि में त जेके घणी त जेके ग़िज़ा जी खोट आहे, तमामु घणी ग़िज़ा जी खोट आहे, हुननि जे करे जेकी मायुनि में रत तमामु घणो घटि आहे, ऐं मायुनि खे जेके रत जी घटिताई आहे हुननि जे करे घणी तकलीफ़ आहे हुननि खे। ऐं जे असीं हिते जेका पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जी तरफ़ां हलीम आदिल शेख सां जेको पहिरियां बि इलाही ॾींहं खां हिते जेको इलाही महीननि खां हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंप लॻाया आहिनि, ऐं तमामु मुख़्तलिफ़ क़िस्म जूं अहिड़ियूं बीमारियूं अचनि पियूं, घणियूं जेकी ग़िज़ा जी कमी जे करे थियनि पियूं। छा थियो हिनखे? हिनखे बुखार कंहिंखे थियो आहे यार, केतिरे अरसे खां आहे? हाणे वाली 11 साल हले पियो। हा, तंहिंखां पोइ वीचारो हीअं हिनजो इलाज वग़ैरह तव्हां करायो पिया? असां ग़रीब माण्हू जे लाइ डॉक्टर वटि वञूं बाबा, हाणे हिन जो असां वटि इलाज कोन्हे। किथे वठी आयो तव्हां हिनखे? हे अमरकोट। छा था चवनि अमरकोट अस्पताल वारा भला? हीअ जो वटि बुखार में थियल आहे, हीअ कोन थींदो। घणे अरसे खां भला हीअ माज़ूर थियल आहे? हीअ जा पियो, तंहिंखां पोइ बुखार आयो, हुन खां पोइ थियो आहे। 11 साल थियनि, 11 सालनि ताईं। हा। नाज़रीन, हुकूमती दावनि बावजूदि अञा ताईं तव्हां ॾिसी सघो था त केतिरे ई ॻोठ जेके आहिनि अञा ताईं पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि, ऐं मासूम ॿारड़ा जेके ग़िज़ाई खोट सबबि ॿियनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि। हिन वक़्तु जेको तव्हांजे साम्हूं असां कैमरा जे सां तव्हांखे ॾेखारियूं था, हीअ मासूम ॿारड़ा जेके खॾनि ते पिया आहिनि, हिन जो को बि इलाज वग़ैरह न पियो थिए। इलाही के वासे हिन जे जेके वारसनि पारां जेके गुरबत सबबि हिन जो इलाज कोन पिया कराए सघनि। हिन जो चवनि था जेकॾहिं सरकारी अस्पताल में असीं खणी वञूं था, डॉक्टरनि जो चवणु हूंदो आहे त हिन जो को बि इलाज कोन्हे। उन हवाले सां अॼु पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जे चेयरमैन पारां हिते कैंप लॻाई वई। अचो त हुन हवाले सां असां सां गॾु डॉक्टर मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त छा चवणा हिन इलाइक़े में कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। सर, नालो छा आहे तव्हांजो? डॉक्टर एहसान पंवर। सर, कहिड़ा मसइला आहिनि हिन ॻोठ में, कहिड़ियूं भला बीमारियूं आहिनि? सभ खां पहिरियां थर जो जेको वॾो इशू आहे उहो हितां जो पाणी आहे। हितां जे पाणी जे करे हिते जेके बीमारियूं थियनि थियूं उहे स्किन जूं तमामु घणियूं थियनि थियूं। इन खां पोइ गुरबत जे करे, मुफ़लिसी जे करे हिते मलन्यूट्रिशन तमामु घणी थिए थी। डाइट पूरी न आहे, खाधो पूरो न आहे, ग़िज़ा पूरी न आहे। जेके पेट सां औरतूं आहिनि उन्हनि खे पूरो फोलिक एसिड नथो मिले। फोलिक एसिड जी कमी जे करे, फर्स्ट ट्राइमेस्टर जी फोलिक एसिड जी कमी जे करे न्यूरल डिफेक्ट्स ईंदा आहिनि, जेको तव्हां जे साम्हूं ॾिसी रहिया आहियो। ही न्यूरल डिफेक्ट आहे, ऐं जेको पहिरियां ॿार आयो उहो बि न्यूरल डिफेक्ट हो। अहिड़ा कई ॿार आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मल न्यूट्रिशन ग़िज़ा जी कमी जे करे औरतुनि खे जॾहिं माहवारी थिए थी पहिरियनि 3 महीननि में फोलिक एसिड ॾियणो हूंदो आहे। जेकॾहिं उहो पूरो न मिलियो त न्यूरल डिफेक्ट थींदा ऐं पोइ अहिड़ी कंडीशन थींदी। हिननि जो भला छा को अहिड़ो इलाजु आहे जीअं हिते असां कुझु अहिड़ा बि ॿारड़ा ॾिठा आहिनि जिन जा कंध जेके आहिनि तमामु सुॼा पिया आहिनि, उनखे घुट पिया आहिनि, इन्हनि खे भला का साह जी तकलीफ़ थींदी हूंदी, या ही जेके मासूम ॿारड़ा जेके तव्हांजे साम्हूं पिया आहिनि इन्हनि जो कोई इलाजु वग़ैरह आहे, या ही बिना इलाज आहिनि या ला इलाज आहिनि? न, बिल्कुलु हिननि जो इलाजु आहे। सभ खां पहिरियां हिननि जा CT स्कैन्स थींदा, पूरो जेको आहे सो इहे पेशेंट मॉनिटर थींदा, ऑब्ज़र्व थींदा। इन खां पोइ न्यूरो सर्जन्स हिननि खे पंहिंजे उन टेस्टुनि जे आधार, CT स्कैन जे आधार ते केतिरो न्यूरल कार्ड डैमेज थियो आहे उन आधार हिननि जो या त ऑपरेट थींदो या त जेको आहे सो मेडिकेशन जे थ्रू हिनखे ट्रीट कयो वेंदो। बिल्कुलु ट्रीटेबल आहे, ईअं न आहे त ट्रीटेबल न आहे। हिननि खां अलावा सर हिते भला औरतुनि में कहिड़ी बीमारियूं? औरतुनि में सभ खां वॾी स्किन जी बीमारी, साह जी बीमारी, इन खां पोइ मल न्यूट्रिशन, ग़िज़ा जी बीमारी। हिते जेके बि माण्हू ईंदा, मुंहिंजो त एक्सपीरियंस रहियो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईंदा रहंदा आहियूं, त हिते हर औरत इहा कंप्लेन ज़रूरु कंदी त मूंखे सूरु आहे। 20 सालनि खां 25 सालनि खां मथे जेका औरत हूंदी उहा कंप्लेन इहा ज़रूरु कंदी त मूंखे सूरु आहे। सूरु आहे मतिलबु विटामिन D जी कमी आहे, कैल्शियम जी कमी आहे, हॾा हुनजा कमज़ोर आहिनि, उन में एतिरी ताक़त न आहे जो हूअ ॿार खे जनमु ॾेई सघे, पाण हली सघे, हुनजी ग़िज़ा पंहिंजी पूरी न आहे। मथां ॿार 8, 10, 12, 15 ॿार। पॉपुलेशन डिपार्टमेंट जो को रोल कोन्हे को, हेल्थ डिपार्टमेंट जो को रोल कोन्हे को, उनजे करे इहे रिज़ल्ट्स थियनि थियूं। केसरिया बालम आ
नाले छा आहे तव्हांजो? डॉक्टर नूर मोहम्मद सुमरो। सर तव्हां अॼु हिते कैंप लॻाई आहे, भला तव्हां हिते असां पाण बि ॾिठा आहिनि त हिकिड़ा ॿारड़ा पुरसरार बीमारियुनि में आहिनि, कुझु ॿारड़ा हली कोन पिया सघनि, कुझु जा गला ख़राबु लॻा पिया आहिनि, पर अहिड़ी पोज़ीशन जा केतिरा ॿार आहिनि ऐं ॿियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके हिन वक़्तु अञा ताईं आयल आहिनि, अञा फैलिजनि पियूं? इन बीमारी जा हिते तक़रीबन असां ॻोठ में जेकर 100 सैकड़े खां ॾिठो वञे त 80 सैकड़ो ॿार जेके आहिनि इहे गले जी ऐं हुनजी गले जी बुखार जी नमूनिया जी कंडीशन में वतल आहिनि ऐं उन जे करे वीचारनि वटि ताक़त कोन्हे को त उहो इन इलाजु कराए सघनि, पोइ इहे बीमारियूं वधनि थियूं। जेका हींअर सॼी सिंध में ऐं ख़ासि करके थर में जेका हिकिड़ी ख़ौफ़नाक सूरत अचे पई उहा अचे पई कांगो जे सूरत में। सो असांजी हुकूमतुनि खे घुरिजे त कांगो जे वायरस खे तकिड़ा उपाउ वठी ऐं उन खे बचाव जो कयो वञे, छाकाणि त कांगो वायरस जी हिकिड़ी मख़सूस टेस्टूं थींदियूं आहिनि, पर उन जूं अलामतूं जेके आहिनि उहे अहिड़ियूं कोई ख़ासि अलामतूं कोन्हनि की जेसि ताईं उहो तमामु घणो फैलिजी वञे थी। उन जी अलामतुनि में छा थो थिए, बुखार थो थिए, जिस्म में सूर थो थिए, ज़ुकाम थो थिए ऐं आख़िरी कंडीशन में जिस्म जे कंहिं बि हिसे मां रतु अचणु शुरू थींदो आहे। इन जो छा इलाजु हिते आहे या हिननि खे हैदराबाद या कराची वञिणो पवंदो? तव्हां पाण ॾिसो था थर जा जेके अॻे माण्हू हिकिड़ो ॾुकार सटियल आहिनि, इस्पताल में वञनि था, सहूलियतुनि जो खोटा, तव्हां छा था सम्झो इन कांगो बीमारी जा या इहे पुरसरार बीमारियुनि जो इलाजु आहे? सर बिल्कुलु हिते इलाजु आहे, उन जो इलाजु को ख़ासि अहिड़ी वॾी ॻाल्हि कोन हूंदी आहे। हिकिड़ो त उनजो सिम्प्टोमेटिक इलाजु हूंदो आहे, जेका तकलीफ़ मरीज़ खे आहे उन तकलीफ़ खे दूरि कयो वञे, ऐं ॿियो जेको उनजो ख़ासि इलाजु आहे उहो आहे रेबो वायरस जेका इंजेक्शन आहे उहा मरीज़ खे हई वञे ऐं मरीज़ सां गॾु जेके मरीज़ जा त्यामदार आहिनि उन्हनि खे उहा इंजेक्शन हई वञे त इन कांगो वायरस खां असां बची सघूं था। सर उमरकोट ज़िले के अंदर मुख़्तलिफ़ जगहनि ते तव्हां दौरा बि कया, उते छा कहिड़ा मसइला आहिनि, उते छा ॿारनि खे कहिड़ी बीमारियूं वग़ैरह छा मसइला आहिनि? ॾिसो मां सम्झां थो त इहो थर जेको आहे भली उहो थरपारकर जो हुजे, उमरकोट जो हुजे या अछड़ो थर हुजे, इशूज़ हिकु जहिड़ा आहिनि, उते मसइला हिकु जहिड़ा आहिनि। त उमरकोट में असां वियासीं, तव्हां पाण ख़बर आहे त असां ॻोठ मुंदार सां नोड़ी में वियासीं, उते असां कमु कयोसीं पाणी ॾिनो। उनखे अलावा ॻोठ मुंदार समय जो जेको आहे उन में हू यूसी किपलोर आहे, हिकिड़ो आहे इहो नोड़ियुनि जो ॻोठ मुंदार जेको आहे उहो यूसी खोखरो पार बॉर्डर सां लॻ, हीअ यूसी किपलोर में उन में कुझु 23 ॿारड़ा ख़ौफ़नाक बीमारी मुब्तला आहिनि, वॾे पैमाने ते बीमारियूं फैलिजियल आहिनि, वॾे पैमाने ते उते माना केरु वियो ई न आहे उते तव्हां ख़बर 1.5 कलाक तव्हांजे लांगचेस ऐं 4x4 ते विया आहियूं। उन ॻोठ करणे जे तड़ में असां पहुता आहियूं, कोई करणे जे तड़ में डॉक्टर हुयूं, लेडी डॉक्टर्स हुयूं, पोलियो जो हिकिड़ो मरीज़ बि ॿारड़ो जान मोहम्मद पुटु ख़ान मोहम्मद बि उते निकितो आहे, उते केरु उनखे अञा ताईं डिस्क्लोज़ ई कोन कयो आहे, डिस्कवरी कोन कयो आहे। उते बि असां कैंप लॻायो आहे, दवाऊं बि ॾिनियूं आहिनि, मिड़े को खाद खुराक सामान ॾिनो आहे, पाणी जा टैंकर बि असां करणे जे तड़ में बि असां लाथा आहिनि यूसी किपलोर में। साॻिया मसइला जेके थर में आहिनि इहे ई साॻिया मसइला उमरकोट में बि आहिनि, छा गॾियल आहे न, उमरकोट जो माना इहो जेको थर आहे साॻियो थर जहिड़ो थर आहे, हिते बि उहो ई मसइलो आहे। मां सम्झां थो त अञा इन मसइले खे मूं ॾियण लाइ 15-20 ॾींहं ख़ुदा न ख़ास्ता जीअं इहे सी पियो वॾे पैमाने ते इहे ॿारड़ा ज़ुकाम थींदा, इन्हनि खे बुखार थींदो, पर जेकर इलाजु न थी सघंदो त इन्हनि खे पोइ कन्वर्ट थी वेंदो ख़ुदा न ख़ास्ता इहो इन्हनि जे नमूनिया में, पोइ नमूनिया में हिते बि हाल पूरो आहे। बाक़ी उमरकोट हॉस्पिटल उन जो ऐं नौकोट जेके उमरकोट जे क़िले जो हाल हिकु जहिड़ो आहे, जेको उहो अकबर बादशाह ज़माने जो क़िलो त इहो हार्ट हॉस्पिटल बि को फ़र्क़ु न आहे। पर MS साहिबु ॾाढो अक़लमंद ज़हीन आहे, को ॿार जंहिंजे पीउ या माउ में शनाख़्ती कार्ड में थर लिखियलु हुजे त वरी 2 यूसियूं लिखियलु हुजे, उमरकोट छाछरे जूं या छाछरो हुजे, उन्हनि खे जमा ई न कंदो आहे। पंहिंजा जेके ॿियनि खां किथे खिपरे खां ॿिए पासे खां जेकॾहिं को अचे थो, को कुंडरी खां को मरीज़ अचे थो, उन्हनि खे पाण जमा थो करे त बेड भरिजी वञनि, इहे मतारा ॿार जेके ठीकु आहिनि वीचारा उहे हुजनि, थर जे ॿारनि खे एडमिट ई नथो करे, जेको अचे त या त मोटाए थो ॾिए या उन्हनि खे हैदराबाद रेफर थो करे, उहो मिठी रेफर थो करे, किथे सिंटी माइक न पहुची वञे, को मीडिया न पहुची वञे, को साईं नज़ीर साहिबु न पहुची वञे, इन तरीक़े सां उन्हनि जेको आहे सम्झो त कर्फ्यू लॻल आहे बीमार ॿारनि लाइ उमरकोट जे हॉस्पिटल में। वॾे पैमाने मां सम्झां थो हिते बि उमरकोट में थर वांगुरु वॾी बीमारियूं लहियूं आहिनि। यूनियन काउंसिल उमरकोट जो जेके हूंदियूं इहे ॿारड़ी जेके थर सां लॻनि थियूं, उन्हनि केतिरनि यूनियन काउंसिल में छा उते रोड रस्ता आहिनि या उते माण्हुनि लाइ कैंप वग़ैरह लॻायूं वियूं आहिनि या न? ॾिसो यूसी खोखरो पार ऐं यूसी किपलोर वॾियूं यूनियन काउंसिल आहिनि, वॾो रक़बो आहे हिन में। मां सम्झां तक़रीबन 2 लख आबादी बि हिन में तक़रीबन आहे। इन में न को रोड आहिनि, उन तरीक़े सां न को रस्ता आहिनि, न को डिस्पेंसरियूं खुलियल आहिनि, स्कूल बंदि पिया आहिनि, डिस्पेंसरियूं बंदि पियूं आहिनि, TM जे तरफ़ां पाणी बि नथो पुॼायो वञे, का शइ उते कोन्हे, माण्हू गुरबत में माना थर जहिड़ो हाल उते माण्हू गुरबत में वरितल आहिनि, पीअण जो पाणी कोन्हे। असां पहुता आहियूं वीचारा
वीह माना उठ ते पहुची विया आहिनि 8 किलोमीटर खां 10 किलोमीटर खां उठ वञी पखाला रखी पहुची विया। को नंढड़ा नंढड़ा ॿार मायूं न्याणियूं वञी 10 किलोमीटर वञनि थियूं गॾनि ते पखाला रखी वञनि थियूं, को मट रखी वञनि थियूं। हिन वक़्तु बि उते ॻोठनि में पाणी न आहे। बाक़ी जेकी लाइन वञे थी पाणी जी, इन मां सम्झां थो जेको छोर ते वञे थी इन पाणी इन्हनि खे मिलणु घुरिजे। जंहिं ॻोठनि मां गुज़रे थो बाबा इन्हनि जी जेकॾहिं कोई हिफ़ाज़त बि आहे त इन्हनि जी असांखे इन्हनि खे पाणी त मिलणु घुरिजे न। उहो बि कनेक्शन इन्हनि खे कोन मिलियो आहे। रोड रस्ता कुझु पुराणे दौर में कुझु थी वियो, हाणे न को रोड आहे, न को रस्तो आहे, न को फैसिलिटी आहे, न को डिस्पेंसरी आहे, न को मास्तर अचनि था, न को डॉक्टर अचनि था, न केरु फील्ड में वञे थो। कराची में वेही उते माना हिते जो फ़ैसिलो बि सर्किट हाउस मिठी में थिए थो। सर्किट हाउस मिठी में सभु उहे अचनि था, उहे ॾुकार मुतासिर वज़ीर हिते पहुचनि था, लहनि था, लॻे थो उन्हनि जो ॾुकार ख़तमु थिए थो सर्किट हाउस में। जेॾीमहिल ताईं मिठी जे सर्किट हाउस खे लॉक तालो न लॻंदो, उनखे बंदि न कयो वेंदो, थर में उमरकोट जे थर में ॾुकार ख़तमु कोन थींदो। मां सम्झां थो वॾा हिन वक़्तु जेको आहे हिकिड़ो त गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे, ॿियो मां सम्झां थो जेके असां सरहदी वारा आहिनि दोस्त महिमान उन जे कमु आहे उहे अचनि। सिंधी भाइर आहिनि, सिंधी भाइर मुसीबत में आहिनि, अचनि इन्हनि खे पाणी ॾियनि। डॉक्टर जेके वॉलंटियर अची सघनि था, मुंहिंजी जेकी आवाज़ु ॿुधनि था, अपील थो कयां तव्हां अचो, तव्हांजा भाइर आहिनि, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजी भेनरूं आहिनि, इहे मरनि पिया, इनखे ॾिसण वारो केरु। सरकारी डॉक्टर जेके आहिनि भागेला थी आहिनि, उहे त भागेला थी आहिनि, पर ॿिया जेके वॉलंटियर आहिनि उहे हिते अचनि, पंहिंजो इलाजु कनि अची। पेडियम में उहो जेके ॿी जेकी हुन नर्सूं अचनि, ॿिया अचनि जेके हिते इलाजु करे सघनि डॉक्टरनि सां गॾु, मेडिसन अचनि, दवाऊं खणी अचनि, पाणी खणी अचनि, खाद खुराक खणी अचनि, मुसीबत ख़तमु थींदी, न त ईअं मुसीबत ख़तमु कोन थींदी। पर उमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां तव्हांखे उते ॾिठो, समाजी अॻुवाननि पारां कमु कयो पियो वञे, पर उते तव्हां छा सूरत हाल ॾिठी आहे उमरकोट जा जेके ॿाराड़ी जो यूनियन काउंसिल आहिनि? ॾिसो, पहिरीं त ॻाल्हि इहा आहे की पाण हिकिड़े बार पहिरीं चक्कर कोन हलिया आहियूं। तव्हां बि घणे चक्कर विया आहियो, इनखे रिपोर्ट तव्हां कयो आहे, असां बि घणेई चक्कर विया आहियूं। हर चक्कर वञण सां ॻाल्हि ऐं इशू हिकिड़ो थो बीहे साम्हूं, जेको आहे ग़रीब ॿार आहिनि उहा मरनि पिया, बदहाली आहे, गुरबत आहे, हर शइ अहिड़े इन हिसाब से इन हद ताईं पहुची वई आहे जंहिंजी का इंतिहा कोन्हे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ाली पंहिंजी नाअहलियुनि जे करे, पंहिंजी कोताहियुनि जे करे। पाण अगरि थोरो चाहूं आहे की कोताही न कयूं आहे त सवले नमूने सां वञी पाण हिननि खे रिलीफ ॾेई सघियासीं। असीं बि हिते पहुचासीं, PRF असांजी टीम उते सॼी पहुती, यको 10 ॾींहंनि खां टीम वेठी आहे, पुठे हेॾनि महीननि खां वञे पई, यको हर हिकु ॻोठ में वञूं पिया जेसि ताईं असांजी पहुच आहे, जेसि ताईं पहुची सघूं था। जॾहिं असां पहुची सघूं था उते, त गवर्नमेंट जो फ़र्ज़ु न आहे की गवर्नमेंट पहुचे। माण्हुनि जी कहिड़ियूं हुते ज़रूरत आहिनि, कहिड़ियुनि शयुनि जी हुते ज़रूरत आहे? ज़रूरत हुते कंहिं शइ जी न आहे, इहो आउं पुछां थो। ज़रूरत हर इंसान खे पहिरीं त जेका शुरू जी जेका ज़रूरत हूंदी आहे, खाधो खुराक पीअणु, पाणी पीअणु, खाइणु, पर दवाऊं मर्ज़ हर शइ जी हुनखे ज़रूरत आहे। असां जी पहुतासीं, पाणी हुननि खे ॾिनोसीं, असां हुननि खे खाद खुराक जो सामान ॾिनोसीं, असां हुननि खे बाक़ी शइ मेडिसन प्रोवाइड कयोसीं, असांजी हर शइ हुननि खे प्रोवाइड कईसीं, पर इहो असांजे लेवल ते कयो। अगरि गवर्नमेंट चाहे हा त गवर्नमेंट जा त वॾा हथ आहिनि, उहो त अञा वधीक बहितर तरीक़े सां करे सघे थी, पर नाअहलियुनि जे करे इहो कोन थो करे सघे। असीं UC किपलोर वियासीं हींअर पाण, ऐं UC खुखरापार वियासीं। इन पासे तव्हां ॾिसो त ॿारनि जी हालति, ॿारनि खे बसि मरनि पिया। जीअं सर्दियूं वधनि पियूं, उहे ॿारनि जी तबियत अञा ख़राबु थींदी वञे पई, अञा अॻियां अलाह न करे अञा थींदी। टियों ॾींहुं 4 ॿार मरिया, कल्ह 3-4 ॿार मरिया। इहो को रेशो इन जो जीअं टारगेट किलिंग जो रेशो हूंदो आहे, अलाह पना ॾे इन हिसाब सां रेशो वञे पियो। मुंहिंजो इहो ख़ाली सुवालु आहे कि अगरि मिसाल तौर ते ज़लज़लो वज़ीरिस्तान ते अचे थो, का आफ़त पूरे पाकिस्तान ते अचे थी, त ख़ाली पाकिस्तान न पूरो दुनिया हिते अची पहुची थी वञे ऐं पंहिंजे ॿाहिरनि जी मदद थी करे। छा थर पंहिंजो हिसो कोन्हे? छा थर में का मदद पंहिंजे हक़ कोन्हे? पाते को फ़र्ज़ु कोन्हे? जॾहिं वज़ीरिस्तान पहुची सघनि था, उते IDPs ते मदद करे सघनि था, त हीअ छा ॿी नसल जा आहिनि? हीअ केरु आहिनि? मुंहिंजो इहो ई रिक्वेस्ट बि आहे, मुंहिंजो इहो सुवाल बि आहे कि महिरबानी करे हिन खे पंहिंजा भाइर सम्झो। हिननि जी ग़रीबुनि जी दुआउनि सां ई हीउ मुल्क हले पियो। हुकूमत जी त दावाऊं हुयूं असां जेको थर ॾुकार सटण लाइ, उन खां अलावा जेके बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि उन में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलियूं ऐं उन्हनि जो गुज़र सफ़र चौपाई माल थिए, उन्हनि लाइ बि डॉक्टर सां मोकिलिया। तव्हांखे छा उहो नज़र आया आहिनि को डॉक्टरनि जूं टीमूं या कैंपूं लॻियूं आहिनि? पहिरीं त ॻाल्हि कैंपूं ऐं डॉक्टर जी टीमनि जी ॻाल्हि था कयो। जेका डिस्पेंसरियूं अंधी मंडी जेका थोरी वाक़फ़ियत जे करे अगरि कंहिंखे मिलियल बि कंहिं ॻोठ में आहे, त उन में डिस्पेंसरी में को डॉक्टर उते कोन्हे। मिठी अस्पताल में चलो बाक़ी सभु अगरि आहे, त बाक़ी पेशेंट अगरि अचनि था त उनखे ट्रीट लेट थो थिए। मिसाल तौर ते अगरि पेशेंट उतां निकिरनि था
तो हुदन के पहुँचंदे हुते मिठी अस्पताल में तो हिकिड़े माण्हू के अगर केरु ॻोठा निकिरे थो, तव्हांखे भी ख़बर है, टैक्सी कराए थो 5-10 हज़ार रुपया हुनखे खाली किरायो पए थो। अगर किरायो भरे होसिताईं एतिरा पैसा हुन वटि हुजनि कि अस्पताल पहुचे ऐं संदो इलाज कराए, तो पोइ हू हुते घर वेठे इलाज छो न करे। एॾा पैसा अगर हुन वटि कोन्हे, ज़ाहिर है इहा शयूं प्रोवाइड कजनि, हुननि जे ॻोठनि में कैंपूं लगाइजनि। बाक़ी असां जेको 6 महीना 8 महीना थी विया आहिनि, फेबररी खां बि यको हलूं पिया, पर असां ते का मेडिकल कैंप, का रिलीफ कैंप। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते गवर्नमेंट जी तरफ़ां कोन, मूंखे NGOs ते बि थोरो अफ़सोस थियो आहे कि उन्हनि खे बि रोल अदा करणु खपे। कनि था, बिल्कुलु मञूं था, लेकिन उन हिसाब सां कोन था कनि जेको करणु खपे, जेतिरो फ़र्ज़ु आहे। बाक़ी इहो आहे कि हर कंहिंसां मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे कि महिरबानी करे हिन खे पंहिंजो भाइर सम्झो। हिननि ग़रीबनि जी दुआनि ते पाण हलूं पिया, हिननि खे पंहिंजो सम्झो, हिननि खे अची मदद कयो, हिननि खे को परायो न सम्झो। हिननि खे परायो सम्झोसीं त पोइ पाण पराया थी वेंदासीं। नाज़रीन, तव्हां हिते जे रवासियुनि जा वीचार ॿुधा हूंदा। उन सां गॾु पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जे जेको चेयरमैन आहे हलीम आदिल शेख, उन पारां जेके हिते कैंप क़ाइमु कई वई आहे। हितां जी डॉक्टराणी जो बि तव्हां मौक़ो ॿुधो हूंदो। हिन जो इहो चवणो हो त जेके मासूम ॿार आहिनि, हिन खे गले जी बीमारी, उन खां अलावा जेको ग़िज़ाई खोट सबबु जेके मुख़्तलिफ़ पुरस्कार बीमारी में मुब्तला आहिनि, उन खां अलावा जेको सही खाधो खुराक न हुअण जे करे बि इहे इन बीमारियुनि में मुब्तला थी सघनि था। हुकूमत पारां वॾियूं दावाऊं कयूं आहिनि, उन बावजूदि अॼु ताईं हिननि ॻोठनि में को बि हुकूमती नुमाइंदो न पहुतो आहे। सिर्फ़ु समाजी अॻुवाण पहुता आहिनि, जिन पंहिंजो जेका हिते कैंप लगाए हुआ। हितां जो ॻोठाणनि जो चवणो हो त असां जेके बुनियादी मसइलनि समेत जेको पीअण जे पाणी खां अलावा जेके बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहियूं। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी इन्हनि ॻोठाणनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, SN TV न्यूज़, उमरकोट।